ऐं जेके दुआऊं घुरंदासीं इंशाअल्लाह अल्लाह इन मजलिस में असांजूं दुआऊं क़बूल फरमाईंदो। मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्तो, तव्हां ख़ुशकिस्मत हो जो अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हिन मस्जिद में जा दीन जो फैज़ जारी कयो आहे। हिन ॻोठ में वॾो दीन जो फैज़ आहे अल्हम्दुलिल्लाह। वॾा औलिया अल्लाह ईंदा रहिया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह कई इदारा आहिनि जेके हली रहिया आहिनि। हिन साल कारी असलम साहब जे मदरसे हिन मस्जिद में जा 5 छोकरनि विफ़ाक़ुल मदार जो इम्तिहान ॾिनो आहे। 5 छोकरनि जेके हाफ़िज़ क़ुरान हुआ ऐं उन्हनि हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो ऐं अल्लाह ॼाणे थो मां हिन पूरे डिवीज़न जो विफ़ाक़ुल मदारस असांजो इदारो आहे। हिन साल विफ़ाक़ुल मदारस में तक़रीबन 1.5 लख छोकरा हाफ़िज़ क़ुरान थिया। 1.5 लख ऐं मजमूई तौर सां 6 लख तालिबनि इम्तिहान ॾिनो आहे जेके आलिम थियनि था ऐं अहिड़े तरीक़े सां विच में किताब पढ़नि था। त उहे 6 लख छोकरा जे वञा 1.5 लख सिर्फ़ु हुफ़ाज़ मर्द ऐं हाफ़िज़ औरतूं आहिनि। एतिरो माना अल्लाह ताला हाफ़िज़ क़ुरान पैदा कया आहिनि। 3-4 साल अॻ में मस्जिद बैतुल्लाह शरीफ़ जो इमाम, मस्जिद हराम जो इमाम, बैतुल्लाह शरीफ़ जो इमाम शेख सुदैस आयो ऐं इस्लामाबाद में उन जो साम्हूं असां हिकिड़ो मुज़ाकिरो रखियोसीं। मां बि विफ़ाक़ में आमिल में मेंबर आहियां ऐं उन में उनखे सॼो मुआइनो करायोसीं त असां वटां हेतिरा छोकिरा फारिग़ थिया आहिनि ऐं हे असां वटि यानी सनद आहिनि, हिफ़्ज़ जी सनद आहे, हे सानवी अहमद जी आहे, हे सानवी ख़ासा जी आहे, हे आलीअ जी आहे, हे आलमीअ जी आहे। हे संदूं असां हुनखे ॾेखारियोसीं ऐं छोकिरनि जी तादाद ॿुधाईसीं त हुन चयो अल्लाह जे ज़ात जो कसम आहे त पूरी दुनिया जा मां सफ़र कया आहिनि पर एतिरो पाकिस्तान जेतिरा हाफ़िज़, हिन इदारे जेतिरा हाफ़िज़ मां किथे बि न ॿुधा। हीउ इदारो आहे विफ़ाक़ुल मदारिस जेको अल्हम्दुलिल्लाह एतिरा हुफ़ाज़ साल में तयारु करे थो। इन जो नतीजो आहे त तव्हां ॾिठो हूंदो हिते हिकिड़ो हाफ़िज़ पढ़ाए थो अल्हम्दुलिल्लाह ऐं केतिरा उन जा सामे आहिनि। जॻह नथी मिले त किथे ॿुधाइजे। नवाब शाह में ख़ुदि मुंहिंजे मदरसे जे अंदरि हिन साल तक़रीबन 15 आलिमनि हाफ़िज़नि क़ुरान करीम मुकमल ॿुधायो। 6 तारीख़ खां शुरू थिया, 6 तारीख़ वरी 9 तारीख़ वरी 12 तारीख़ वरी 15 तारीख़ 2-3 ख़तमु हुआ, वरी उन खां पोइ 21 तारीख़ ताईं कल्ह बि हिकिड़ो ख़तमु हो, राति बि हिकिड़ो ख़तमु हो। त अल्हम्दुलिल्लाह एतिरा ख़तमु हली रहिया आहिनि। हाफ़िज़नि खे जॻह नथी मिले, वीचारा कमरनि में 5-6 माण्हू वठी करे ॿुधाइनि था। इहो सॼो नतीजो आहे तव्हांजे महिनत जो ऐं आलिमनि जे इन सूरत जे अंदरि मदरसनि जो ऐं जेके उलमाए किराम ख़िदमत करे रहिया आहिनि उन्हनि जो। अल्हम्दुलिल्लाह हिन जॾहिं कारी साहब जे जॾहिं छोकिरनि खां इम्तिहान वरितो त मां उन मुफ़्त खां बाद में पुछा कई। मां अल्लाह जे घर में वेही चवां थो त मां हुनखे का सिफ़ारिश न कई त बाबा हिन जो ख़ासि ख़्यालु कजांइ न, त मूंखे ख़बर आहे त उहो सही तरीक़े सां इम्तिहान वठंदा आहिनि, हिन में का रिआयत न कंदा आहिनि। पोइ मां हुन खां बाद में पुछा कई त हीअ जेके छोकिरा हिन मदरसे जा ॿुधायो त कीअं हुया पढ़ण में। मूंखे चई अल्हम्दुलिल्लाह साईं बहितरीनु क़ुरान पढ़नि पिया। ऐं मां पाण बि कारी साहब जो क़ुरान ॿुधो, तमामु बहितरीनु अंदाज़ में क़ुरान पढ़ी रहियो। इहा तव्हां ख़ुशकिस्मत हो जो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे घर में अहिड़ो माना हिकिड़ो इदारो ॾिनो आहे जेको क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो वॾो अहम ज़रियो आहे। ऐं तव्हांजे बचनि खे हाणे ॾिठो था जेके न्याणी नंढड़ी ऐं हिकिड़ो नंढो छोकिरो ॿिन्ही अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां नाज़िला क़ुरान करीम मुकमल ऐं उन जी दुआ थींदी। इन में बि दुआ कंदासीं आख़िर में इंशाअल्लाह। त मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्तो, इहे ॻाल्हियूं असां सभिनी जे लाइ ख़ुशकिस्मती जी अलामत आहे। हिकिड़ा अहिड़ा इलाइक़ा आहिनि तव्हां ॿाहिरि वञो जंहिंखे क़ुरान जी ख़बर ई कोन्हे त क़ुरान कहिड़ी शइ आहे। ऐं मां हज़रत साईं मेर शरीफ़ वारनि खां इहो किसो ॿुधो, तव्हां बि शायदि जेके वॾा हूंदा उमिरि जा ॿुधो हूंदो, यादि हुजे या न हुजे ख़ुदा ख़बर आहे। साईं सकरन में बयानु कयो पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी हिसे में। तक़रीबन अॼु खां इहो जेको बयानु आहे इहो लॻभॻि मुंहिंजे अंदाज़े में 32-33 साल अॻ में आहे। साईं जी वफ़ात खे त 24-25 साल थिया आहिनि, पर इहो उन खां अॻ में साईं जन बयानु कयो। उन में फरमायो, हिकिड़ो किसो ॿुधायो त मूंखे इहो किसो ॿुधायो आहे मौलाना हुसैन अहमद मदनी जे फर्ज़ंद मौलाना असद मदनी साहब। ऐं उन ॿुधायो त हिंदुस्तान में हिकिड़े इलाइक़े में माण्हू मिटी खणी ट्रैक्टर ते विकिणंदा शहर में ऐं हिकु जाइ ते उहे खोटनि पिया मिटी खणनि पिया त अंदरां जनाज़ो निकितो
जॾहिं ॾिठऊं त जनाज़ो सफ़ा सही सलामत आहे ऐं तरो ताज़ा ॼणो हाणे नओं रखियलु आहे, चहिरो चिमकेसि थो, कफ़न बि सलामत अथसि। पोइ हुननि वरी मज़ीद उन में थोरो हुनजो मुआइनो कयो, ॾिठऊं छा त हुनजे मथनि ॾांहुं हिकिड़ो ॿूटो फुटल आहे, सरनि जो जीअं सर हूंदा आहिनि, ॿूटलो फुटल आहे अंदरि, ऐं उनजा सर जेके आहिनि उनजे वात जे साम्हूं अची ख़तमजनि था, ऐं उनजो वात बि मामूली थोरो खुलियल आहे, ऐं उन सरनि जे ज़रिए सां हुनजे वात जे अंदरि कतिरो कतिरो थी करे अहिड़ी शइ जेका किरे थी, जॾहिं उन्हनि खे चखियो त उन्हनि चयो त आला दर्जे जो ख़ुशबूदार आहे ऐं आला दर्जे जो ज़ाइक़ेदार आहे, माखीअ खां वधीक मिठो। इहो अल्लाह तबारक व तआला हज़रत साईं जन पाण इहा ॻाल्हि ॿुधाई, हिते आम बि ॿुधायो, असांखे ख़ासि बि ॿुधायो, वॾनि जाइ ते आम जलसे में ॿुधायो इहा ॻाल्हि। त मुंहिंजा क़ाबिल एतिराम दोस्तो, पोइ पुछा कयूं इलाइक़े में त कंहिंजी क़बर आहे, ख़बर पई त फलाणे घर जी 8 किलोमीटर परे हो, उते विया, उन्हनि खां पुछा कयो, हुनजी घरवारी ज़िंदा हुई, चए त हीउ 35 साल अॻु में फोत थियो आहे, 35 साल। ऐं चयो त फलाणे जो अमल ॿुधाए, चयो हिन जो कोई ख़ासि अमल त कोन हो, ग़रीब हो, पंहिंजो हारी नारी हो ऐं पंहिंजो घर में कमाए करे खाईंदो हो, ॿियो को अमल कोन्हसि। बाक़ी जो किताबु पियो आहे मथां, इहो किताबु उन जॻह ते अलमारीअ में रखियो हो, त इहो किताबु रोज़ाना पढ़ंदो हो ऐं पढ़णु कोन ईंदो हो, पोइ सिट ते हथु रखी करे आङुर रखी करे चवंदो हो त हे अलाह जा किताब, तूं बरहक़ आहे, मूंखे पढ़णु नथो अचे पर तूं बरहक़ आहे ऐं मूंखे हिन में को शक न आहे। त इहा ई आहे क़ुर जी आयत जो अल्लाह फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फीह, हीउ उहो किताबु आहे जंहिंमें कंहिं क़िस्म जो को शक शुबो न आहे। पोइ इहो मसइलो खणी आहे दारुल देवबंद में, उन्हनि आलमनि ऐं मुफ़्तिन गॾु थी करे उन्हनि खे ॿुधायो त ख़बर पई त उहो क़ुर करीम हो, खोले ॾिठो त उहो क़ुर करीम किताबु हो। पोइ उन्हनि आलमनि सभिनी इत्तिफ़ाक़ राय सां इहा फतवा ॾिनी त इन जो जेको अलाह क़बर में इज़त कई आहे ऐं इकराम कयो आहे, इहो इकराम क़ुर जे बरकत सां कयो। क़ुर एॾी वॾी बरकत वारी शइ आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह असांखे क़ुर सां मोहबत रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तमामु साथी दुरूद शरीफ़ पढ़ो त इंशाअल्लाह दुआ कयूं था, ऐं मां कारी साहब खे जन क़ुर करीम